सिंधु दरिया ते तकरारी केनालनि ख़िलाफ़ बबर लोहे वटि 11 ॾींहं बि धरणो जारी आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जा अॻुवान ऐं कारकुन वॾे अंग में मौजूदु आहिनि। धरणे में केनाल समूरो नामंज़ूर जी नारेबाज़ी कई पई वञे। धरणे खे ख़िताब कंदे वकील अॻुवान आमिर नवाज़ विड़ाई चयो आहे त मां धरणे में शिरकत कंदड़नि जो तमामु घणो थोराइतो आहियां। जन धरती सां वफ़ा कई, सभ खां पहिरियां सिंध पुलिस जे जवाननि खे सलाम पेश करियां थो, जन धरणे ते लाठी चार्ज खां इनकार कंदे धरती माउ सां मोहबत जो इज़हार कयो। इन सां गॾु कचे जे माण्हुनि जो बि थोराइतो आहिनि, जन तरफ़ां भरपूर मोट ॾिनी वई आहे। हिन चयो त सॼी सिंध हिकु पेज ते बीठल आहे। सिंध पुलिस जो थोराइतो आहे जे पंहिंजी धरती माउ सां ॿधी जो इज़हार कयो। वफ़ाक़ी हुकूमत 2 तारीख़ ते थींदड़ CCI इजलास अॼु तलब करे वरितो आहे। असां हुकमरान ते वाज़े करियूं था त असांखे अधु केनाल बि मंज़ूर न हूंदो। ॿी सूरत में धरणो जारी रहंदो। अॼु असां हिते बिना कंहिं फ़र्क़ जे गॾु आहियूं। असां क्लियर करियूं था त सिंधु दरिया ते ठहंदड़ समूरा केनाल ख़तमु थियण खां पोइ इनखे मुकमल तौर ते रद्द कयो वञे। हिन खां सवाइ ॿी का बि शइ असांखे क़बूल न हूंदी। हिन वधीक चयो त मां घरनि में चूड़ियूं पाए वेठलनि खे चवां थो त तारीख़ अव्हांखे कॾहिं बि माफ़ न कंदी। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा त सखर लॻ बबर लोहे बाईपास वटि वकीलनि जो 11 रोज़ बि धरणो जारी आहे, जंहिंमें वॾे अंग में सिंध जो शऊर शामिल थी रहियो आहे।